नाज़िन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां संझा सैयद आवां बिशारत सुमरो हलंदासीं सिर्फ़ इमरान खान के फोटोशॉप मुआशी तरक्की के अवाम रद्द कर चुको है। वड्यूं वड्यूं ॻाल्हियूं करण इमरान खान की आदत बणिजी वई है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान चवे तो गुरबत की शरह 40% ताईं पहुंचण जो अंदाज़ो सूरत हाल ख़राब थियण जो इशारो है। मुआशी बदहाली के एडिट करण से अवाम की किस्मत तब्दील न थींदी। तरक्की वधी है तो तालीमी इदारनि में कटौती छो कई वई है। नैब मुल्क के वडो नुकसान पहुंचायो है। नैब चेयरमैन में हिम्मत है तो कैमराऊं लगाए जांच करे। नैब के अरबे रुपयन जा हुकूमत जा केस नज़र नथा अचन। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हियूं चयाईं NCOC जो चूंडुनि सां कहिड़ो तालुक़ है। गिलगित में जेको थियो उहो आज़ाद कश्मीर में वर्जाए पियो वञे। मुल्क में कोरोना वायरस की टी लहर जारी। वायरस वधी केतर मरीजन का हयातियूं खुसे वरतियूं। फौतन जो अंग वधी 20,850 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,771 नवां केस रिपोर्ट। भारत समेत सॼी दुनिया कोरोना वबा के मुंहुं पई ॾिए। कराची खां सवाइ ॿियनि हंधनि ते कोरोना की शरह 4% खां घटिजी वई है। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट चवे तो कोविड 10 सालन बाद पाकिस्तान लाइ वीज़ा सर्विस शुरू कई। बजट में पघारदार तबके के रिलीफ मिलंदो। क्वेटी आई तरबत में FC एहलकारन ते दहशतगर्दन जा हमला। 4 FC एहलकार शहीद 8 ज़ख्मी। फोर्सेस की जवाबी कार्रवाई में 5 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब पेरा इस्माइल वेझो दहशतगर्दन FC जी चेक पोस्ट के निशानो बनायो। तुरबत में FC जी गाड़ी के IAD से निशानो बनायो वियो। वज़ीर आज़म इमरान खान अज कोयटा ज़ियारत जो दौरो कंदो। वज़ीर आज़म के ख़ास मददगार शहबाज गिल जो चवण है तो वज़ीर आज़म कमांड एंड स्टाफ और कायदे आज़म रेजिडेंसी जो दौरो कंदो। हुकूमत पारा पेट्रोलियम शयुनि जा अघ न वधाइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म वोगरा जी समरी रद्द करे छॾी। नाणे वारी वज़ारत जो चवण त अवाम खे रिलीफ ॾियण लाइ सेल्स टैक्स में एडजस्टमेंट कई वई। तेल जा मौजूदा अघ ईंदड़ 15 ॾींहनि ताईं साॻिया रहंदा। दखिण एशिया में चिटाधार अमन इस्तेहकाम जो दारो मदार तकरारन की हल में है। आलमी बिरादरी के सहकार और संजीदा आज़म से चैलेंज के मुंह ॾिनो सघिजे थो। कोरोना वबा समेत हर चैलेंज के मुंह ॾियण लाइ पाक फ़ौज ॿियनि रियासती इदारनि सां भरपूर कोशिश कंदी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जूं कोयटा के कमांड एंड स्टाफ कॉलेज के दौरे दौरान ॻाल्हियूं। इंडस रिवर सिस्टम अथॉरिटी पानी मामले ते वॾी दावा करे छॾी। इरसा तर्जमान जो चवण है तो मुल्क अंदर दरियाउनि में पानी जा वहिकरा 24% वधी विया आहिनि। सिंध जो हिस्सो 74,000 मां वधाए 1,09,000 क्यूसिक कयो वियो। पंजाब के हिस्से के 83,000 क्यूसिक वधाए 1,01,000 क्यूसिक कयो वियो। पानी की खोट 32% मां घटिजी 18% रहिजी वई है। दरियाई वहिकरनि में इज़ाफ़े जो सबब उतने इलाइक़नि में गर्मीपद वधण है। पीपल्स पार्टी सिंध में पानी की सख्त खोट खिलाफ सजे सूबे में डिवीज़न सतह ते एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान करे छॾियो। 3 जून ते लाड़काणो, 5 जून ते हैदराबाद, 7 जून ते मीरपुर ख़ास, 9 जून ते सखर और 15 जून ते कराची डिवीज़न में एहतजाजी मुज़ाहिरा किया वेंदा। PP सिंध के सदर निसार खोड़े जो चवण है तो बिजली की अणएलानियल लोडशेडिंग और महांगाई का पोइ हाणे सिंध के पानी खोट जो तोहफ़ो भी ॾिनो पियो वञे। PP हाणे कंहिं भी सूरत में चुप न वेहंदी। असां इर्सा के सिंध के हिस्से जो पानी चोरी करण न ॾींदासीं। सिंध के मुआदे मूजिब पानी ॾिनो वञे। ठटे में पानी खोट सबबु माण्हू फसल भी न पोखे सघिया आहिनि। असांजी ॻाल्हि न ॿुधी वञे उबतो असांजी बेइज़ती कई पई वञे। पानी घटि आहे त सभिनी खे मिलणु घुरिजे। रुगो सिंध के घटि पानी छो पियो ॾिनो वञे।